अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, ये तमाम जो जाता सुञातल फ़कीर मारूफ सोलंकी यूट्यूब चैनल मुश्ताक परदेसी ते अजो हाज़िर थी रहियो आहियां। तव्हांखे सलाम कयां थो, अर्ज़ क़बूल पवे। तव्हां बि जिथे हूंदो, देश में हूंदो, परदेस में हूंदो, कम में हूंदो, कार में हूंदो, धंधे वापार में हूंदो, ड्यूटियुनि में हूंदो, अलाह ई अलाह रसूल तव्हांखे ख़ुशि कंदो। ऐं हीअ जेके मां कहाणियूं तव्हां ॾे मोकिले रहियो आहियां, मुख़्तसिर कहाणियूं, भलियूं भलियूं कहाणियूं अथव। तव्हां बि ॿुधो, पंहिंजे दोस्तनि ताईं बि पहुचायो। इन्हनि जा पैसा कोन्हनि ऐं तव्हांजी मोट बि मूंखे सुठी मिली आहे। तव्हां मूंखे मक़बूल ऐं पसंदि बि कयो आहे। मां तव्हांजो शुक्रियो अदा कयां थो ऐं हिन चैनल वारे खे बि तव्हां मान ॾिनो आहे, इहो बि तव्हांजो शुक्रियो अदा कंदो आहे ऐं ख़ुशि थींदो आहे त मूंखे संगत मोट सुठी ॾिनी आहे। ऐं हिननि हर ॻाल्हियुनि में मां तव्हांखे हाणे चैनल वारे जो नंबर आख़िर में नोट थो करायां। जेकॾहिं ॿिनि ॻाल्हियुनि जूं या कंहिं ॿियनि टोटिकनि जूं या कंहिं ॿियनि हुनरमंदनि जूं का बि तव्हांखे ज़रूरत हुजे, या को रिकॉर्डिंग, को सुघड़ आहे, को कहाणीकार आहे, को ॻाल्हि आहे, को पंहिंजी ॻाल्हि रिकॉर्ड थो कराए या पंहिंजो को हुनुर रिकॉर्ड थो कराए, त इहो नंबर जेको आख़िर में मां ॾींदुसि तव्हांखे, त उहो मुश्ताक परदेसी चैनल जेको आहे उन ते राब्तो करे ऐं हुन खां तव्हां रिकॉर्ड पंहिंजी करायो। उहो तव्हांजो उहो बि कंदो उहो। ऐं तव्हां असांखे इन्हनि ते जेकॾहिं ग़लतियूं हुन का ॻाल्हि आहे त तव्हां बि असांखां पुछी सघो था। हिन चैनल वारे मुश्ताक परदेसी जंहिंजो नंबर मां तव्हांखे आख़िर में लिखाईंदुमि। हाणे हीअ जेका मां कहाणी हींअर तव्हांखे ॾेई रहियो आहियां, इहा आहे अयाणी ज़ाल। अयाणी ज़ाल जो मतिलबु तव्हां कोन सम्झंदा हूंदो, पर मां थोरी शुरूआति करे पोइ हिन जी वज़ाहत तव्हांखे ॿुधायां थो। त अयाणियूं हिते त जेको आहे तो घणेई कुझु ॾिसो बि था, वाइसो बि था, पर हिन जो ॾिसूं न त किसो किथां थो शुरू थिए, छा थी मुराद मिले। हिकिड़ी अयाणी ज़ाल खे मुड़ुसु अची चयो, मिठी ज़ाल खे घर जे चइनि कुंडनि में दीद हूंदी आहे। तूं अहिड़ी चढ़ी आहीं जो घर जो को ख़्यालु ई कोन अथई। अदा हाणे हिन लफ़्ज़ जी माना अची वई। अयाणे जो लफ़्ज़ जी माना अथव त माना मोगी, चरी, बेकुल, सम्झ घटि, को ख़्यालु ई कोन अथई। ॿिए ॾींहुं मुड़ुसु अची ॾिसे त अयाणी ज़ाल रुॻो घर जे कुंडनि में पई निहारे, बाक़ी को कमुकार ई कोन थिए। मुड़ुस खेसि ख़ूब मोचड़ा आया ऐं पंहिंजे मुंहुं चयाईं, चंडी रन, मां अची फाथो आहियां। ज़ाल ज़ात घर जी थूणी थींदी आहे। अदा हे लफ़्ज़ तमामु भला अथव ऐं सम्झदार अथव, माइयुनि जे लाइ बि अथव, मर्दनि जे लाइ बि अथव, ॿई धुरियूं सम्झिजो ऐं ॻाल्हि भली अथव। हीअ टे ॾींहं जॾहिं ही घर आयो तॾहिं छा ॾिसे त संदसि ज़ाल हिकु थूणी घर मां कढी उछली आहे ऐं इन जाइ ते पाण कुल्हो ॾियो बीठी आहे। मुड़ुस खेसि वरी बि ख़ूब मार ॾिनी ऐं चयाईंसि त अॻिते तूं घर में न रहिजांइ, पर मूं सां गॾु पोख ते हलिजांइ। सुबुह जो मुड़ुस ज़ाल खे खूह ते विहारे चयो त हाणे नार ते वेही ॾांदा किल त मां शहर मां पोरियो करे अचां। थोरी देरि गुज़री ॾांद मुटणु लॻो। अयाणी ज़ाल भायो त ॾांद जी ठेंडी निकिरी पई आहे, सो कपिड़ा फाड़े संदसि पेशाब रोकणु लॻी। एतिरे में हिकिड़ो माण्हू ॾुबड़ो ऐं कुराड़ो ॾांद काहे उतां अची लंघियो। हिन ख़्यालु कयो त हीउ ॾांद त हाणे बेकार आहे, छो न सौदो करे ॾांद मटाए वठां। इहो ख़्यालु करे हिन माण्हूअ खे चयो त अदा हीउ ॾांद तूं वठि ऐं इहो मूंखे ॾे। हिन माण्हूअ खे त मौज थी पई, सो यकदमि पंहिंजो ॾांद उते छॾे अयाणी ज़ाल वारो ॾांद काहे रवानो थी वियो। शाम जो मुड़ुसु अची ॾिसे त पंहिंजे भले ॾांद जे एवज़ हिकिड़ो ॾुबड़ो ॾांद बीठो आहे। ज़ाल खां पुछाईं, जंहिं ॾांद जी ठेंडी निकिरी पवण वारो किसो खेसि ॿुधायो। मुड़ुस वरी बि ॾाढी मार ॾिनसि। आख़िर कुझु
कप खेसि ॾेई चयाई त आईं त ॿियो कमु तोते माफ़ आहे, रुगो सुठ कटींदी रहो। अयाणी ज़ाल कोन जे ॿिलनि मां चिलाट ॿुधंदी हुई। हिन जे ख़्याल में त शायदि इहे चरखो पिया हलाइनि, सो छा कयाई जो कप वञी कोन जे ॿिलनि में उछले आई। कुझु ॾींहं बाद मुड़ुस सुठ बाबति पुछा कई। हीअ यकदमि कोन जे ॿिलनि ॾांहुं वञणु लॻी। मुड़ुस पुछियुसि त रन केॾांहुं थी वञी? जवाब में पंहिंजे ॾांहुं ॿुधायई त कोन खे सुठ कटण लाइ ॾिनो हथ में, इहो खणण थी वञा। मुड़ुस संदसि पूरी ॻाल्हि ॿुधी बि कान ऐं अची वरिताईंसि, हणी हॾ गुॾ भञी छॾियईंसि। हिन खे पक हुई त कोन ज़रूरु सुठ कटियो हूंदो, सो मुड़ुस खां लिकी वञी ॿर खोटण लॻी, माना डर खोटण लॻी। ॾिसे त उते हिकु सोनी सिर पई आहे। हीअ इहा सिर खणी मुड़ुस खे ॾेखारणु लॻी त कहिड़ी न पकी ऐं सुहिणी सिर आहे। मुड़ुस ॾाढो ख़ुशि थियो ऐं ज़ाल खे चयाई त इहा लिकाए रखो, इन मां 8 घोड़ा वठंदासीं। ॿिए ॾींहं ते को कुंभार मिटीअ जा 8 घोड़ा ऐं रांदीका ठाहे अची संदसि घर वटां लंघियो। हिन छा कयो जो हिन जो होको ॿुधी इहा सिर कढी आई। कुंभार यकदमि रांदीकनि जी खारी हिन खे ॾेई, कुंभार खे खारे में थांव जेके खणी आयो आहे खारी हिन खे ॾेई पाण सोनी सिर खणी राही थी वियो। अयाणी ज़ाल उहे 8 घोड़ा नोड़ियुनि सां ॿधी घर जे अंगण में किला हणी उन्हनि सां ॿधी खेनि गाह विझणु लॻी ऐं पोइ सोटी खणी अची घिटीअ जे मुंहं ते वेठी। जॾहिं संदसि मुड़ुसु घर जे वेझो आयो तॾहिं उनखे हकल करे चयाई, माया आस्ते अचिजांइ, मथां 8 घोड़ा ट्राह खाइनि। जॾहिं मुड़ुसु पुछा कयसि तॾहिं हू सॼी ॻाल्हि करे ॿुधाए। मुड़ुसु त अॻे ई मारी मारी थको हो, तंहिं छा कयो जो वञी ॿी शादी कयाई। जॾहिं ज़ाल पणिजी आयो तॾहिं उन सां सलाह बीहारियई त हितां लॾे हलिजे ऐं हिन खे छॾे हलिजे। अयाणी ज़ाल बि हिननि जी सलाह ॿुधी वरिती, सोचणु लॻी त कहिड़ीअ तरह इन्हीअ सां गॾिजी वञा। जॾहिं ॿियो ॾींहुं थियो तॾहिं संदसि मुड़ुस ऐं पाज सामान संभालणु लॻा ऐं अयाणी ज़ाल खे चयाऊं त बाज़ार मां सौदो वठी अचो। हूअ अटकल ते थोरो ॿाहिरि वञी वरी यकदमि वापसि आई ऐं हिकिड़े तॾे में वेड़िजी सुम्ही रही। मुड़ुस टपड़ गाॾीअ में विधा ऐं पोइ ज़ाल मुड़ुसु तकड़ में वञणु लॻा। जिथे राति अची पियनि उते टपड़ लाहे राति रहण जा साया करणु लॻा। विछाइण लाइ हिकिड़ो तॾो खोलियाऊं त अयाणी ज़ाल बि टपु ॾेई उथी वेठी ऐं मुड़ुसु हैरान थी वियो। हूअ वञी हिकिड़े दड़े ते वेठी ऐं माकोड़नि सां रांदि करणु लॻी। माकोड़नि खे हेॾां होॾां डोड़ंदो ॾिसी चवणु लॻी, हेॾां होॾां न वञिजांइ, हेॾां होॾां न वञिजांइ। मॼाण उते के चोर वेठा हुआ, जन वटि नाणे जूं भरियूं ॿधल हुयूं। इन्हीअ जो इहो लफ़्ज़ ॿुधा तन सम्झो त शायदि वारू अची पता आहिनि, से यकदमि भॼणु लॻा। उन खड़के ते अयाणी ज़ाल बि उते पती ऐं रुपयनि जो ढिघ ॾिसी 1-2 रुपयो खणी अची मुड़ुस खे ॾेखारियई ऐं चयाई त अहिड़े टुकड़े जूं 7 भरियूं पयूं आहिनि। हिन जो मुड़ुसु वञी ॾिसे त बराबरि नाणे जो ढेर लॻो पियो आहे। पोइ उहे सभु ॾोकल गाॾीअ में विझी हिकिड़े शहर जे ॿाहिरां अची पहुतो ऐं उते नाणो पूरे हिकु झूपड़ी ठाराए उते अयाणी ज़ाल खे विहारे हिकिड़ो अफराटो ऐं पाणीअ जो गिलास भरे झूपड़ीअ ते चढ़ी वियो। उतां पाणीअ जा फुड़ा ऐं उफराटे जा
भोर हेठि किरण लॻो। ॿिए ॾींहुं अयाणी ज़ाल शहर में घुमण वई। उते माण्हुनि में इन ई चोरीअ जी प्रचार ॿुधी चयाऊं त इहा दौलत त मुंहिंजे मुड़ुस वटि पई आहे। माण्हुनि यकदमि खणी एतबार कयो ऐं हिन सां गॾिजी संदसि मुड़ुस वटि आया। मुड़ुसि उन्हनि खे चयो त अवीं भुलिया आहियो, हिन वेचारीअ जो दिमाग़ु दुरुस्त न आहे। अवीं पुछोसि त भला कॾहिं असां वटि दुनिया आई। माण्हुनि अयाणी ज़ाल खां इहो सुवालु कयो, जंहिं जवाबु ॾिनो त हीअ कूड़ थो ॻाल्हाए। मां चरी असुल कान आहियां। जंहिं ॾींहुं उफराटनि जो मींहुं उठो हो उन ई ॾींहुं असां भरियूं खणी आया हुआसीं। माण्हुनि अयाणीअ ज़ाल खे चरियो सम्झी छॾे ॾिनो। पोइ मुड़ुसि हिन जी अयाणप ते क़यास आणे खेसि भाइणु लॻो। पर हाणे हीअ जेके मां कहाणियूं तव्हां ताईं तमामु ॾुखियूं तव्हां ॿुधियूं। हे लफ़्ज़ सवला कोन्हनि की असां पाण कहाणीकार आहियूं, एॾा होशियारु आहियूं, सुलक्षण आहियूं, पढ़ियल लिखियल आहियूं, पोइ बि मुंझी था पऊं। इन जे करे तव्हांखे सम्झाणी ॾींदा आहियूं, वज़ाहत ॾींदा आहियूं। ऐं हिननि जी तव्हां पाण बि ॾिसो ऐं दोस्तनि ताईं पहुचायो। ऐं हर कहाणीअ में मां तव्हांखे दोस्त जो नंबर तव्हांखे मां ॾींदो रहां थो। उहो नंबर तव्हां हिन जो नोट कयो। हीअ जेको चैनल आहे मुश्ताक परदेसीअ जो यूट्यूब चैनल, जंहिं ते मां फ़कीर मारूफ सोलंकी कहाणियूं रिकॉर्डिंग कराईंदो आहियां, उनजो नंबर आहे 0308 8256 हाणे वरी मां तव्हांखे थोरो अंग्रेज़ी में लिखियो 0308256074। इहो अथव हिन चैनल वारे जो नंबर। जेकॾहिं के अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि, कहाणियूं आहिनि, को हुनुरु आहे, को अकुलु आहे, तव्हांखे को रिकॉर्डिंग कराइणो आहे, को ॾियणो आहे, त तव्हां हिन नंबर ते हिन चैनल वारे सां राब्तो करे सघो था। हाणे जिथे बि हुजो ख़ुशि हुजो। अलाए रसूल तव्हांखे ख़ुशि कंदो। वरी तव्हां सां ॿियनि कहाणियुनि में मुलाक़ात कंदासीं। ऐं हीअ तव्हां बि ॾिसो ऐं पंहिंजे दोस्तनि ताईं बि पहुचायो। तव्हांजो मां शुक्रगुज़ार रहंदुसि। मूंखे मोट सुठी थी मिले, ख़ुशी आहे। ख़ुदा हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम।